आमिना जे लाल हसनैन जे नाने जी बी बहार वरी हसनैन जे बचड़े अब्दुल कादिर जीलानी जी। असी कादरी आहियूं, असी गौसे आजम जा मुरीद आहियूं। जो सुभान या अब्दुल गफूर हमायूनी। जो सुभान अल्लाह। आलिम आरिफ बुजुर्ग पीर वली शायर आशिक अञा नंढड़ो हो अम्मड़ जी हंज में हो। इन जो अबो हजरत हुमा हमायूनी। जो सुभान अल्लाह। हुमा हमायूनी मदरसे में पढ़ाईंदा हा। पढ़ाइण पे एड़ो जो हदीस पाक पढ़ाईंदा हा। हजरत अब्दुल गफूर हमायूनी जो बाबू हदीस पाक पढ़ाईंदो हो। भले केॾो आलिम अची वञे, बादशाह अची वञे, पर हुमा हमायूनी हदीस कोन छॾींदो हो। हिकिड़े ॾींहुं ईअं थियो जो पाण हदीस पाक वेठे पढ़ायो, पग मुबारक लाहे रखी हुयऊं। ओचितो हदीस पाक जो सबक पढ़ाईंदे हजरत अब्दुल गफूर जो बाबो हदीस जो सबक पढ़ाईंदे वठी पंहिंजे हवेलीअ ते भगा। जुती बि कोन पाताऊं, पग बि मुबारक कोन पाताऊं, सिधो हवेलीअ ते विया। थोरी देर खां पोइ वापसि आया। मियां अब्दुल गफूर जे अबे खां पुछा कई वई किबला जल्दी घर वियो, पग बि कोन पातव, जुती बि कोन पातव, ईअं छो जल्दी वियो? साईं फरमायो अब्दुल गफूर नंढड़ो आ, बीमार आ, उनखे बुखार आ। उनजी अम्मड़ अॼु सैयदना अब्दुल कादिर जीलानीअ खे सॾु कया आहिनि। अब्दुल गफूर नंढड़ो आ, पींघे में आ, उनखे बुखार आ। उनजी अम्मड़ सैयदना अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारे खे सॾियो आ। ऐं अब्दुल कादिर जीलानी बगदाद शरीफ़ मां मुंहिंजे हरम में मुंहिंजे घर वारीअ जा सॾु ॿुधी अची रहियो। हजरत सैयदना अब्दुल कादिर जीलानी वेठे वाइज़ कयो। वाइज़ कयो, साम्हूं जमात ॿुधे पई। कुंड में हिकिड़ो फ़कीर, उनजो नालो हो हज़रत अली बिन हेती। वो कुंड में वेठो वाइज़ हलंदे में ये टेक जो ॾिनई। उन अली बिन हेतीअ खे टेक लॻाए हलंदे वाइज़ में निंड अची वई। निंड में सैयदना गौसे आज़म वेठे वाइज़ कयो, उनखे निंड्रा। निंड में अल्लाह जे हबीब मोहम्मद रसूलुल्लाह जो दीदार थियुसि। हलंदे वाइज़ में अली बिन हेतीअ खे निंड में रसूलुल्लाह जो दीदार थियो। हजरत सैयदना अब्दुल कादिर जीलानी वाइज़ छॾियो, कुर्सी छॾी, खिताब छॾियो, पाण मिंबर तां लही उन अली बिन हेतीअ जे आॾो हथ जेसिताईं अली बिन हेती निंड पियल हो, अब्दुल कादिर जीलानी हथ ॿधी मथां बीठा रहिया। अली बिन हेतीअ जी अख खुली। हुज़ूर गौसे आज़म वरी अची मिंबर ते वेही खिताब शुरू कयो। जेॾी महिल खिताब पूरो थियो, माण्हुनि पुछो किबला खिताब छॾे अलीअ जे मथां बीहण जो छा सबबु? पाण मुर्गी फरमायो अली बिन हेतीअ खां पुछो, जेको उहो ख्वाब में ॾिसे पियो उहो मां अब्दुल कादिर जीलानी जाग में ॾिसी रहियो हुयसि। अली बिन हेतीअ खां पुछंदो ख्वाब में छा पे ॾिठो? चई रसूलुल्लाह जो दीदार पे कयमि। अब्दुल कादिर जीलानी पे चयो त अली बिन हेती ख्वाब में दीदार पियो करे, मां अब्दुल कादिर जाग में दीदार पियो। यार जी यारी हिन महीने में थींदी आहे। जो सुभान अल्लाह।
मञीदा सैयदना गौसे आज़म को न तो मञेदा ज़बान मञे असांजो अक़ीदो आहे त मञो या न यारो अव्हां जी आ मर्ज़ी असांजो त नारो जिए दस्तगीर मञो या न यारो अव्हां जी आ मर्ज़ी असांजो त नारो जिए दस्तगीर मिड़न मोमिनन ऐं किनन को झड़न जो गुनन में किनारो जिए दस्तगीर अल्लाह ताला असांजे इन फ़क़ीरनि जी अॼु फ़क़ीर हुर गुलाम मुर्तज़ा ऐं उनजे साथियुनि जी उनजी जमात जी हिन ॻोठ जी मुंहिंजे मुर्शिद रोज़े वारे जी समूरी जमात जी ख़िदमत पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए।